बी ख़बर पीर वसण मां वते पहुचाईंदासीं, जिथे बावड़ी जो इलाज कराए वापसि घर वेंदड़ औरत खां संदसि मासूम बालड़ो मुबैना तौर फोर किया वियो आहे, अगवा किया वियो आहे। मत ख़बर पीर वसण मां पहुचाए पिया। बालड़े जो इलाज कराए वापसि घर वेंदड़ औरत खां मासूम बालड़ो मुबैना तौर अगवा किया वियो आहे। ॻोठ जाम खान डेपर वासण औरत खां मोटरसाइकिल सवार हथियारबंद 1 साल जे ॿार खे अगवा करे विया आहिनि। इन तफ़सील मालूम कंदासीं पीर वसण मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ अली ज़रदारी खां। फयाज़ अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीर वसण भरिसां 1 साल जो ॿार अगवा थी वियो आहे। ॻोठ जाम खान डेपर वासण औरत डॉक्टर खां दवा वठी पैदल घर वञी रही हुई त रस्ते ते मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि औरत खां ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते 1 साल जे ॿार सुहेल डेपर वलद सूबर डेपर खे अगवा करे फरार थी विया आहिनि। जॾहिं ते अहिड़ी इतला ते पीर वसण पुलिस ऐं खरड़ा पुलिस नामालूम हथियारबंदनि जो पीछो कयो आहे, पर हिन वक़्त ताईं हथियारबंदनि जो को बि ॾस पतो न पहुची सघियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहरो पिणु कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी न आहे ऐं असांजी घुर आहे आला इख्तियारनि खां त नंढड़ो बादशाह कराए ॾिनो वञे। जी फयाज़ अली ज़रदारी, हमारी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, पीर वसण मां फयाज़ अली ज़रदारी असांखे तफ़सील ॾिना आहिनि, जिथे ॿारड़ीअ जो इलाज कराए वापसि घर वेंदड़ औरत खां संदसि मासूम बालड़ो मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। ॻोठ जाम खान डेपर वासण औरत खां मोटरसाइकिल सवार हथियारबंद 1 साल जे ॿार खे अगवा करे विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठाणनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। पीर वसण पुलिस ऐं खरड़ा पुलिस पारां हथियारबंदनि जी ॻोल्हा जारी आहे।